दी यादगार ते गुल रखी खराज पेश GHQ आमद ते पाक आर्मी के चुस्त दस्ते मेहमान के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। बरतानवी चीफ फील्ड मार्शल सैदास मुरीद सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि में इलाक़ाई सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। इस बयान मौजूद मुलाक़ात दौरान बितरफ़ी दिफ़ाई सहकार के मज़बूत बढ़ाइण जे लाइ क़दमनि ते ख़यालनि जी ॾे वठ कई हुई। अमूल इस्तेहकाम जे लाइ मुसलसल सहकार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। बरतानवी चीफ ऑफ जनरल स्टाफ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक आर्मी जी कामयाबियुनि जी वाखाण कई। हुकूमत सताई आइनी तरमीम ते इतफ़ाक़ राय पैदा करण लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। वज़ीर आज़म जूं मुख़्तलिफ़ जमायतुनि जे वफ़दनि सां मुलाक़ातूं। शहबाज शरीफ़ मुत्तहदा काफ लीग ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे वफ़दनि सां धार मुलाक़ातूं कयूं। वज़ीर आज़म मुत्तहदा वफ़द खे 27वीं आइनी तरमीम बाबति एतमाद में वरितो ऐं संदन बल्दियात मसवदे खे तरमीम में शामिल करण जो यकीन ॾियारियो। पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में CEC जो इजलास बिलावल हाउस कराची में थींदो। इजलास में मुल्की सियासी सूरतहाल तोड़े 27वीं तरमीम बाबति गौर वीचार कयो वेंदो। 27वीं आइनी तरमीम जे मसवदे ते मेंबर्स खां मशवरा वरिता वेंदा। PP जे ज़रिए जो चवणु आहे त पार्टी जा अक्सर अख़बार अरिड़हीं तरमीम जे रोल बैक थियण जे लाइ तयारु न आहिनि। NFC अवॉर्ड ऐं हिक जहिड़े तालीमी निज़ाम ते बि केतिरा ई अॻवान हिमायत लाइ राज़ी न आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो NFC अवॉर्ड ऐं अरिड़हीं तरमीम खे रोल बैक न थियण ॾियण जो ऐलान। चवे थो NFC अवॉर्ड ऐं अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जे कंहिं बि कोशिश जी मुखालफ़त कई वेंदी। NFC अवॉर्ड ऐं अरिड़हीं तरमीम खे रोल बैक थियण न ॾींदासीं। अरिड़हीं तरमीम में ॿियूं बि केतिरियूं ई अहम शयूं आहिनि। सॼे तालीम खाते तरफ़ां स्टूडेंट अटेंडेंस मॉनिटरिंग एंड ग्रेडवर्ड सिस्टम की शुरुआत। सिंध में शागिर्दनि जी हाज़िरी ते नज़र रखण जे लाइ डिजिटल निज़ाम आंदो पियो वञे। स्कूलनि में पहिरियों भेरो शागिर्दनि जी ऑनलाइन हाज़िरी लॻंदी। असांखे निकिरी वियल ॿारनि खे वापसि स्कूलनि में आणणो आहे। शागिर्दनि जी निगरानी जे लाइ डेटा गॾु कयो वेंदो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त ॿारनि जी मॉनिटरिंग जो निज़ाम हर स्कूल में हुजणु घुरिजे। ज़रूरी हो त ॿारनि खे ट्रैक करे दुरुस्त ॼाण हासिल करे सघे। हाज़िरी जे निज़ाम खे स्कूलनि बाद कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में लागू कयो वेंदो। ईंदड़ नस्ल जी कामयाबी जे लाइ नियाणी खे तालीम ॾियारी वेंदी। सिंध जी तालीम निज़ाम में सुधारनि जो नओं बाब रक़म थी रहियो आहे। रुगो हिकु निज़ाम न पर हिकु नए दौर जी शुरूआति करियूं पिया। सिंध हुकूमत तालीम में मयार रसाई ऐं शफ़ाफ़ हुक्मरानी लाइ पुरज़म आहे। मनसूबे सिंध हुकूमत जे अमली सुधारनि जो अक्कासी आहे। तालीम बारे वज़ीर सरदार शाह जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पहिरियों भेरो सिंध वटि मुकमल डिजिटल प्लेटफॉर्म मौजूदु आहे। नओं निज़ाम सिंध जे तालीम निज़ाम लाइ गेम चेंजर साबित थींदो। निज़ाम रुगो डेटा गॾु करण लाइ न आहे, उन सां स्कूलनि उस्तादनि ऐं इंतिज़ामिया खे फौरी फ़ैसिलनि ऐं कार्रवाइनि जी सहूलियत मिलंदी। हर ॿार स्कूल अचे, सिखे, अॻिते वधे ऐं कामयाबु थिए। उबावड़ो वेझो कबिलाई छेड़े वधीक छह जानियूं विड़काए वरितियूं। रामती जे कचे वारे इलाइक़े में शहर ज़िलरा ऐं धोंधा तकरार ॿीहर भड़की पियो। शहर बिरादरी हथियार बंदनि ॻोठ महबूब ज़िलो ते चढ़ाई कई। अंदाज़ुल फायरिंग में 6 ॼणा मारिजी विया, 6 ॼणा ॻोठाणा ज़ख़्मी थिया। मारिजी में अब्दुल हमीद सिल्लो, सूबो इब्राहिम अली गो अयाज़ी विया शामिल। विरुद्ध में जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। इलाइक़ो जंग जो मैदान बणियो। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी लताड़ खे 78 वर विहामी विया। 6 नवंबर 1947 ते भारत हज़ारें बेगुनाह कश्मीरनि खे शहीद कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत जो गैर क़ानूनी कब्ज़ो अञा ताईं कश्मीर जे माण्हुनि जा हक़ खसी रहियो आहे। अॼोके ॾिहाड़े नंढी खंड जे तारीख़ जो बदतरीन क़त्लेआम कयो वियो। आलमी बिरादरी खे कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्मनि ते अखियूं बंदि न करणु घुरिजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां शहीदनि खे भेटा पेश। आलमी बिरादरी ते कश्मीरियुनि खे आज़ादी जो हक़ ॾियण लाइ किरदारु अदा करणो पवंदो।
पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान जे विच में ॻाल्हियुनि जो ईंदड़ दौरु अॼु इस्तांबुल में थींदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त ॻाल्हियुनि में अॻिते वधण जो इम्कान हुजे त मामिलो अॻिते वधाइजे। अघु भराई जी उमेद न हुजे त वक़्तु ज़ाया करणु बराबरि आहे। संदन हिकु ई मुतालबो आहे त अफ़गान सरज़मीन तां पाकिस्तान मथां हमला बंदि थियणु घुरिजनि। उमीद अफ़गान तालिबान ख़िते में अमुन लाइ दानिशमंदी जो मुज़ाहिरो कंदा। पीपी अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ करप्शन जे रेफरेंस FIA हवाले सखर जे साहब अदालत ख़ुर्शीद अहमद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। एहतसाब अदालत जे जज ग़ुलाम यासीन कोलाची महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालती हुकुमनामे में चयो वियो आहे त नेब जी अपील मंज़ूर कई वई आहे, रेफरेंस FIA हवाले कई वञे। रोमानिया जे सफ़ीर डॉक्टर डेन स्टेन्स्को जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं रोमानिया जे विच में वापारी, इक़्तिसादी ऐं ॿितरफ़े लाॻापनि बाबति ॻाल्हियूं। गवर्नर सिंध पारां कारोबारी बिरादरी खे सनअत, तालीम ऐं टेक्नोलॉजी शोबनि में सीड़पकारी जी आस। रोमानिया जे सफ़ीर पारां मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी में दिलचस्पी ज़ाहिर। ॿिन्ही मुल्कनि विच में तालीमी, सक़ाफ़ती ऐं फ़नी लाॻापा वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़। रोमानिया जे सफ़ीर पारां गवर्नर हाउस में ख़ुतो पिणु लॻायो वियो। उमरकोट वेझो डॉक्टर शाहनवाज़ कुंबर क़त्ल केस जे वकीलनि ते हमिलो। मीरपुर ख़ासि वेंदे वकील इब्राहिम कुंबर ऐं एजाज़ हालेपोटर ते हथियारबंदनि जी फायरिंग मौजाने तौरु बची विया। जवाबदार फरार। वकील इब्राहिम कुंबर जो चवणु आहे त केस जी ॿुधणी ते वेंदे मोटरसाइकिल सवार 3 जवाबदारनि फायरिंग कई। हमिलो केस में नामज़द मुख्य जवाबदार करायो आहे। वेझो हादसे में हिकु ॼणो फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। गोडूस लाशर एडमिट। मोटरसाइकिल में टक्कर। हादसे नतीजे में हिकु ॼणो मौके ते फौत थी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फौती जी नवाब लाशारी तौरु सुञाणप। ऐं दौड़ वेझो मिठाई जे दुकान जी छित किरण सबबि बोरियत अजल जो शिकार। 2 ॼणा ज़ख़्मी। होत फ़कीर रोड ते मिठाई जे दुकान जे छित किरी पई। मलबे हेठां दॿिजी अकबर सियाल तरे ते फ़ौत थी वियो। वाक़े वारे हंधि पुलिस ऐं शहरीन पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कढी अस्पताल मुंतक़िल कयो। नाज़रीन, धरती TV न्यूज़ में वलीकार माया साइमा वहाब। शुएब लाशारी। हेडलाइन समठियूं, वधीक ख़बरुनि शॉर्ट ब्रेक खां पोइ।